इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे शहदाद कोट मां मेरान टीवी जो रिपोर्टर ज़मीर खरल। जी ज़मीर, छा तफ़सील आहिनि? GSN मुतहदा महाज पारां कराची में जिस्मन जी रैली ते शेलिंग लठबाज़ी सराई कुर्बान ख्वावड़ रूपलो चवलियाणी ऐं ॿियनि अॻवाननि खे गिरफ़्तार करण ऐं मथनि केस दाख़िल करण ख़िलाफ़ शहदाद कोट में जेको आहे मुकमिल तौर शटरबंद हड़ताल आहे। हड़ताल सबबि कोटमोटू चौक, शाही बाज़ार, मोची बाज़ार, कपिड़े बाज़ार, उन खां अलावा जेके ॿिया शहर जा कारोबारी मर्कज़ आहिनि उहे मुकमिल तौर बंदि आहिनि। मां खे इहो ॿुधाईंदो हलां त जेका मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक आहे उहा मामूल खां घटि आहे, जॾहिं त उन सबबि जेके रस्ता आहिनि उहे वीरान नज़र अची रहिया आहिनि। मुंहिंजी हींअर ॻाल्हि ॿोल थी आहे जिस्मन जे ज़िलई अॻवान हुबदार मीरजत सां। उन जो चवणु हो त जेको आहे थोरी देरि में कराची वाक़े ख़िलाफ़ जेका लठबाज़ी थी आहे, अॻवाननि जी गिरफ़्तारी ऐं अॻवाननि ते केस दाख़िल कयो वियो आहे, उन ख़िलाफ़ जेको आहे भरपूर रैली कढी पई वञे। हिन जो चवणु आहे त हीअ जेका सॼी कार्रवाई थी आहे इहा सिंध दुश्मन कुवतुनि जी साज़िश आहे। हिननि चयो त कॾहिं बि जेको आहे सिंध जी जेको आहे जदोजहद तां हथु न खणिबो ऐं जेको आहे सिंध जे लाइ जदोजहद जारी रहंदी। ज़मीर जी महिरबानी।